नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चंबड़ खां ख़बर ॾींदा हलूं त चंबड़ में नाले वारे अदीब, महक़, शाइर, दानेश्वर, तैलीमदान मोहम्मद हुसैन काशिफ़ 89 जनम ॾींहं जे तक़रीब थी गुज़री, जंहिंमें संदसि शाइरनि मजमूए जी रहनुमाई कई। टाउन कमेटी में मुनक़द थियल इन तक़रीब में अदबी, शाइरनि, लेखक, सियासी तौर समाजी माण्हुनि समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते साबिक़ MNA हाजी अब्दुल सत्तार बचाणी, डॉक्टर बख्श अली पीताफ़ी, नाले वारा अदीब ताज जोयो, हफ़ीज़ कुंबर, हनीफ़ लिगारी, खलील खोसे, रियाज़ उमराणी, इस्माइल तीरथ दास अहमदाणी, सलीम आरिफ कुंबर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मोहम्मद हुसैन काशिफ़ जहिड़ा माण्हू जनमनि बाद जनम वठंदा आहिनि, जेके हिकु वक़्तु अदीब बि हुजे ऐं शाइर बि हुजे, उस्ताद बि हुजे। हिन चयो आहे त मोहम्मद हुसैन काशिफ़ जो अमली पोरियो कंहिं खां बि लिकियल न आहे, हिन अदब लाइ वॾो कमु कयो आहे। हिन चयो आहे त अहिड़े अदीबनि, शाइरनि जूं तक़रीबूं मल्हाइण सां अदब खे हथी मिले थी। हिन चयो आहे त मोहम्मद हुसैन काशिफ़ मुर्तज़ा शाह ॾाॾाई फताह फ़क़ीर जे करे टंडोलिया ॾे तोड़े परॾे में नाओ आहे। हिन चयो आहे त मोहम्मद हुसैन काशिफ़ कुंबर शाह जे रिसाले जो वॾो पारखो काशिफ़ हुसैन कुंबर सिंध जे मुख़्तलिफ़ शाइरनि सां गॾु इन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले में पिणु हिकु वॾी परख ऐं ॼाण हुई। ॼाण जे नाते सां हिकु वॾो इनकलाबी शाइर पिणु सॼो वेंदो। काशिफ़ हुसैन हमेशह इहो चवंदो हो त तइलीम हिकु सुजाॻी आहे, तइलीम सां ई सभु कुझु हासिल करे सघिजे थो। हिन वधीक चयो त अॼु चंबड़ जी तारीख़ में पहिरियों भेरो इनकलाबी शाइर जे जनम ॾींहं जी तक़रीब कोठाई वई आहे। काशिफ़ हुसैन अमर आहे। हिन जे छपियल किताबनि में केतिरनि ई दर्सगाहनि जे नातनि सां हिन खे संवारियो वियो। हिन मौक़े ते अॻुवाणनि में ज़िले काउंसलर चेयरमैन मेयोन अली, मोहम्मद वलिहारी, खलील अहमद खोसो, जावेद जब्बार समेत ॿिनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।